सुध समारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त मख़सूस सीटुनि बाबति अदालती फ़ैसिलो आइन जी आर्टिकल्स खां हटी करे लिखियो वियो। ॿिनि जजनि मूजिबि त आर्टिकल्स खां हटी करे अक्सरियती फ़ैसिलो ॾिनो वियो। फ़ैसिले ते अमल लाइ आइन जी आर्टिकल्स खे मुअतल करणो पवंदो। कीअं मुमकिन आहे त मख़सूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खे फ़ारिग़ कयो वञे। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त मख़सूस सीटुनि बाबति केस में सुप्रीम कोर्ट जे जजनि इख़्तिलाफ़ी नोट में अहम नुक़्ता उथारिया आहिनि, जंहिंजो जवाबु इंतिहाई ज़रूरी आहे। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त मख़सूस सीटुनि जे फ़ैसिले जे 15 ॾींहं गुज़रण बावजूदि तफ़सीली फ़ैसिलो न आहे आयो। मख़सूस सीटुनि वारे मामले में उन पार्टीअ खे रिलीफ ॾिनो वियो जेका दरख़्वास्त गुज़ारी न हुई। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो चवणो हो त मख़सूस सीटुनि बाबति इख़्तिलाफ़ नोट जारी कयो वियो। आइन जा कुझु आर्टिकल मख़सूस सीटुनि बाबति आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त इख़्तिलाफ़ी नोट में जजनि चयो त 15 ॾींहं गुज़रण बावजूदि तफ़सीली फ़ैसिलो छो न आहे आयो। सुप्रीम कोर्ट जे ॿिनि जजिस ॾाढा काराइता नुक़्ता उथारिया आहिनि। जजनि जे उथारियल एतिराज़नि ते जवाबु अचणु इंतिहाई ज़रूरी आहे। हिक तरफ़ो रिलीफ ॾियण सां ग़लति तासुर पैदा थींदो। कुछ आर्टिकल्स जो रिजर्व सीट्स को डील करते हैं, मखसूस नशिस्तों के हवाले से बातचीत करते हैं, उन आर्टिकल से बाहर जाकर ये फैसला लिखा गया है। कल जब ये फैसला आया तो किसी को इस पर हैरानी नहीं हुई। कोर्ट के 2 ऑनरेबल जज साहिबान के तफसीली फैसले में जिन्होंने इख्तलाफी नोट लिखा था, और ये बहुत बड़ा सवालिया निशान है कि ऑनरेबल 2 जज साहिबान सुप्रीम कोर्ट के ये फरमा रहे हैं कि आर्टिकल 175 और 185 में जो दायरा कार, जो दायरा इख्तियार तफवीज़ किया गया है, उससे बाहर जाकर अक्सरियत ने फैसला दिया है कि आइन की जो आर्टिकल्स हैं उनको मुअत्तल करना पड़ेगा इस फैसले को पर अमल दरामद कराने के लिए। और ये बड़े संजीदा कानूनी निकात उठाए गए हैं जिनका जवाब भी मिलना ज़रूरी है और तफसीली फैसले का भी आना ज़रूरी है। सुप्रीम कोर्ट के ऑनरेबल 2 जज साहिबान ने जो तफसीली फैसला जारी किया है, इस पे मैं समझता हूँ कि इन्होंने बहुत ही वैलिड जो कंसर्न शो किए हैं, बड़े वैलिड निकात उठाए हैं, जिसका जवाब आना जो है वो बहुत ज़रूरी होगा। हुन चयो त मख़सूस सीटुनि वारे फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। छा मुस्तक़बिल में बि उन फ़ैसिले खे जवाब बणाए फ्लोर क्रॉसिंग या पार्टी तब्दील करे सघिजे थी। अता तारड़ चयो त सुन्नी इतिहाद काउंसिल जे चेयरमैन आज़ाद हैसियत सां इलेक्शन में हिसो वरितो। सुन्नी इतिहाद काउंसिल जे आइन में आहे त को बि अक़लियती रुकन संदन पार्टी कारकुन नथो बणिजी सघिजे। यादि रहे त छंछर वारे ॾींहुं मख़सूस सीटुनि बाबति केस में सुप्रीम कोर्ट जे जजनि अक़लियती फ़ैसिलो जारी कयो हो, जंहिं में चयो वियो हो त PTI खे रिलीफ आइन जे उबतड़ ॾिनो वियो। फ़ैसिले जे रोशनीअ में आइन जी आर्टिकल 51, 63 ऐं 106 खे मुअत्तल करणो पवंदो।